लखी गुलाम शाह लगे गोठ लाल खान शहर में मौजूद आहियूं। ही गोठ क़दीमी गोठ है, जेतोणीकि त ही गोठ बाईपास सां बिल्कुलु लॻोलॻि गोठ है। 40 साल हिन स्कूल के थी विया आहिनि ठहे। हिन स्कूल जे खे न गेट है, न हिन स्कूल खे चौदीवारी ॾिनल आहे। हिन स्कूल जी जेका बिल्डिंग आहे उहा बि तमामु ख़स्ता हाल आहे, ज़बून थी चुकी आहे। बिल्डिंग जी जेके दीवारूं आहिनि उहे मुकमल तौर ते खाजी चुकी आहिनि, जंहिं करे इहो इम्कान ॾेखारे पियो वञे त कंहिं बि वक़्तु जेका असां स्कूल जी जेका बिल्डिंग आहे, क्लासरूम जूं जेके छतियूं आहिनि उहे किरी सघनि थियूं। नतीजनि ॿार आहिनि जेके तालीम पिराए रहिया आहिनि उन्हनि खे जानी नुक़सानु थी सघे थो, उस्तादनि खे जानी नुक़सानु थी सघे थो। तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हिन क़दीमी ॻोठ जे क़दीमी स्कूल में न फर्नीचर जी सहूलियत आहे, न पीअण जे पाणीअ जी का सहूलियत आहे, न बिजलीअ जी का सहूलियत आहे। ॻोठाणनि ऐं उस्तादनि शागिर्दनि सां ॻाल्हायूं त उन्हनि जो वधीक हिन हवाले सां छा चवणु आहे। असांजो जेको हेडमास्टर साहिबु आहे न, त उनखे वरी ॿी का ड्यूटी मिली वई आहे। हाणे आयल उनजे अकाउंट में हाणे उहो साईं महीनो थी विया स्कूल अचे कोन। छा नालो हुन? साईं गुलाम कादर मार। उहो अचे कोन थो पियो। हाणे जेसिताईं नओं असां ॾे शेम थींदो वरी उनजे अकाउंट में ईंदो, उनजे लाइ असांजो जेको स्कूल जो मामलात आहे त उहो रोलड़े जो शिकारु आहे। इन जे लाइ त स्कूल जी बि तमामु तव्हां ॾिसो था पाण ज़ईफ़ हालत लॻी पई आहे। काई बि सहूलियत न आहे, न पहचान न को सिस्टम आहे। दीवारां सॼियूं किरनि थियूं पियूं। पोयों स्कूल जी तव्हां हालत पाण ॾिठी, उहे दीवारां किरनि थियूं पियूं। साईं मां पाण बेसिक जो उस्ताद आहे, असांखे 3 महीने पघार ॾींदा आहिनि साईं। असां 15 किलोमीटर करे ईंदा आहियूं हिते पंहिंजे घरों। अॼु ॾिसो था तेल केतिरो महांगो लॻो पिया। ख़ुदा असां सां बि इंसाफ़ु कयो वञे, उस्तादनि सां बि, ऐं स्कूल जी बि जेके बिजेटियूं आहिनि उहे बि स्कूलनि खे ॾिनियूं वञनि। ॿी ॻाल्हि त सर, पहिरियां जेको हेडमास्टर हूंदो बजट चवंदा हुनजे नाले ते ईंदी सर, SMC ईंदी। ऐं सर उनखां अलावा जेका स्पेसिफिक बजट आहे जेका हाणे मंज़ूर थी आहे सॼी सिंध जे स्कूलनि जे लाइ, उहा बजट बि न आई आहे। 2,80,000 ॿुधूं था त बजट इहा आई आहे, उन मां 1,14,000 रिलीज़ बि थी चुकी आहे, पर हिते असांखे न मिली आहे। चवनि पिया इहा जेका बजट आई आहे उहा जेको पहिरियां हेडमास्टर हुयो उनजे नाले ते आई आहे ऐं रिलीज़ बि उनजे नाले ते थींदी। त हाणे इहा जेका बजट आई आहे उनजे अकाउंट में आई आहे, त इहा असांखे कीअं मिलंदी। ऐं इहा असां रिक्वेस्ट था कयूं पंहिंजे सेंटर मास्टर खे, DO ऐं TO साहिब खे, त इहा असांखे बजट रिलीज़ कराए ॾिनी वञे त जीअं असां हीअ स्कूल जेको आहे उहो ठाराए सघूं। हितियूं सभु ड्राइयूं पियूं आहिनि, गेट ख़तमु थी वई आहे। उन खां पोइ जेका स्कूल जी बिल्डिंग आहे उहा बि हेठों सॼी ॻरी वई आहे। उन खे सफ़ा स्कूल जी जेका हालत थी विया तमामु ख़राबु थी विया। उन खे तालीम असांजी सही हले ई नथी। असांजो मेन रोड ते स्कूल आहे तॾहिं बि असांखे तालीम सही नथी मिले। असां बिजली बि असां वटि न आहे। वॾनि ऑफिसरनि खे, अमलदारनि खे इहो हुकुम आहे, अर्ज़ु आहे त महिरबानी करे असांजे हिन स्कूल जी मालिकी कई वञे। असांजे स्कूल जी जेका बि बजट अचे थी, जेको बि अचे थो फंड वग़ैरह अची करे असांजे हिन स्कूल जो कमु करायो वञे। हेडमास्टर ॾिनो वञे, असांजे ॿारनि खे चङी तरह बिजली जो हिसाब रखियो वञे त जीअं गर्मी में ॿार पढ़ी सघनि। 40 साल गुज़री चुका आहिनि, न बिजली आई आहे, न गैस, न पाणीअ जी सहूलियत, कंहिं शइ जी सहूलियत न आहे। हिन वक़्त में बिल्डिंग बि किरण वारी आहे, पर बिल्डिंग जो जेको फंड अचे थो सालों साल कंहिं साल असांखे कोन मिलियो आहे। ख़बर न आहे कंहिं अचे थो, आला ऑफिसर ने अचे थो। असां ॿाहिराड़ी जा माण्हू, रायक माण्हू, असांखे त कंहिं शइ जी ख़बर न आहे। त हाणे फंड इहो कंहिं थो अचे, कंहिं काई ख़बर न आहे। हे ॾिसो था तव्हां दीवारियूं, हे बिल्डिंग सॼी ख़तमु थी वई आहे ऐं उनखां अलावा न का बिजलीअ जी सहूलियत आहे। हिन मौतमार गर्मीअ में बि असांजा बचड़ा नंढा मासूम गर्मीअ में तालीम हासिलु करे रहिया आहिनि। ईअं सम्झो वण जी छांव जे हेठां तालीम हासिलु करे रहिया आहिनि। अहिड़े जदीद दौर में बि असांखे काई सहूलियत न आहे। हे बिल्डिंग किरे थी, असांजा ॻोठाणा माण्हू खोड़ वालदेन अहिड़ा एतिराज़ कनि था हिन स्कूल जे अचण जे लाइ, ॿारनि जे लाइ, त हेॾे न मोकिलियो, मथां बिल्डिंग किरे ऐं जेको आहे सो हुनजो ज़िम्मेवारु केरु रहंदो। इन जे करे पोइ प्राइवेट स्कूलनि में हेॾे होॾे ॿार मोकिलीनि था। हिते न कंहिं उस्ताद जी का सहूलियत आहे, न को एतिरो असांखे हेडमास्टर असांखे ॾिनो वियो आहे। 4 महीना गुज़री विया आहिनि त हेडमास्टर असांखां वियो आहे, त हिन टाइम ताईं कोई हेडमास्टर असांखे न आहे। ॿ उस्ताद असांखे ॾिना अथऊं, उहे बि मिसकिन गर्मीअ में वेठा पढ़ाइनि, मजबूरी आहे। आला ऑफिसरनि खे असांजो अर्ज़ु आहे त असांजे मासूमनि ते रहम कयो वञे, कंहिंखे हेडमास्टर ॾिनो वञे, उस्ताद असांखे सुठा ॾिना वञनि त असांजा ॻोठ जा ॿार जेके ॿाहिरि न वञनि त हिते पंहिंजे ॻोठ में तालीम हासिलु कनि। ॻोठाणनि उस्तादनि जो इहो चवणु आहे त हिन स्कूल जी मरमत जे लाइ स्पेशल जेका ग्रांट सिंध हुकूमत पारां जारी कई वई आहे उहा रिलीज़ कई वई आहे, पर अञा ताईं असांखे उहा ग्रांट, उहे पैसा न आहिनि मिलिया। हेडमास्टर बि गुज़िरियल 4 महीननि खां हितां वियो आहे, हलियो, त हू हीअ ड्यूटी छॾे करे कंहिं ॿिए हंधि ॿी जॉब करे पियो। हिननि इहा घुर कई आहे त ॻोठ लाल खान शहर जे तरफ़ ध्यानु ॾींदे स्कूल जी नए सिरे मरमत कराई वञे। गॾोगॾु स्कूल जे अंदरि फर्नीचर जेका खोट आहे उनजो पूरा कयो वञे, पीअण जे पाणी जी सहूलियत ॾियारी वञे, जीअं जेके मासूम ॿार आहिनि, न्याणियूं आहिनि, उहे प्रॉपर नमूने सां तालीम पिराए सघनि। ज़ेब जो खियो, मेरा TV न्यूज़, लखी गुलाम शाह।